अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा तव्हां बि पंहिंजे चैनल जो वॉच टाइम कंप्लीट करणु चाहियो था। छा तव्हां बि 1000 सब्सक्राइबर कंप्लीट करणु चाहियो था, पर तव्हांखे इहो सम्झ में न पियो अचे त कहिड़े तरीक़े सां जल्द खां जल्द वॉच टाइम ऐं सब्सक्राइब कंप्लीट करे पंहिंजे चैनल खे मोनेटाइज़ करायां ताकी आउं यूट्यूब मां पैसा कमायां। यकीनन हर माण्हू ऐं हर नए यूट्यूबर जी इहा ख़्वाहिश आहे त आउं यूट्यूब मां पैसा कमायां, पर उहा तॾहिं थी सघे थी जॾहिं तव्हां महिनत कंदा ऐं मायूस न थींदा। मां आहियां बाक़िर अली, यूट्यूब चैनल बाक़िर सिंधीअ सां गॾु। अगर मुझी मेहनत तव्हांखे पसंद अचे तो मुझे वीडियो के लाइक ऐं चैनल के सब्सक्राइब ज़रूर कंदा ऐं बेल आइकन के ज़रूर दबाइजो ताकि मुझी हर आयल नई वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुची सके। तो वीडियो की शुरुआत करूँ था अल्लाह के नाले सां। हाणे हलूं था मोबाइल की स्क्रीन ते। मोबाइल की स्क्रीन ते अचण खां पोइ सब खां पहिरीं यूट्यूब टैब के ओपन कंदासीं। यूट्यूब ऐप को ओपन करण खां पोइ पाण लिखंदासीं हाउ टू कंप्लीट 4 hours एंड सब्सक्राइबर। जॾहिं पाण इहो लिखंदासीं त केतिरा ई बेशुमार वीडियोस ओपन थी वेंदा। हर को दोस्त पंहिंजे हिसाब सां को 2 ॾींहं, को 3 ॾींहं, को 4 ॾींहं, को 72 कलाक ॿुधाए तव्हां खां पंहिंजो क़ीमती वक़्त ऐं व्यू वठी रहिया आहिनि। यूट्यूब में अहिड़ो को बि शॉर्टकट कोन्हे जंहिंसां तव्हां पंहिंजा सब्सक्राइबर ऐं पंहिंजो वॉच टाइम कंप्लीट करे सघो। इन करे मां तव्हांखे व्हाट्सएप में अची हलां थो। व्हाट्सएप में अचण खां पोइ पाण AI जे ऑप्शन ते क्लिक कंदासीं। AI जे ऑप्शन ते क्लिक करण खां पोइ उन जे सर्च बार ते वेंदासीं। सर्च बार ते वञी लिखंदासीं हाउ टू कंप्लीट 4 hours एंड सब्सक्राइबर। AI तव्हांखे ऑप्शन ॿुधाए थो त बिल्कुलु तव्हां वॉच टाइम कंप्लीट करे सघो था, पर उन जूं कुझु शर्तूं आहिनि। शर्तुनि में सब खां पहिरीं शर्त इहा आहे त तव्हां कोलोबराइट कंदा कंहिं वॾे यूट्यूबर खे, उन जे फॉलो थींदा। जीअं जीअं हू वीडियो छॾे थो उन खे फॉलो कंदा त हू कहिड़े तरीक़े सां वीडियो छॾे थो, कीअं वीडियो छॾे थो, कहिड़े तरीक़े सां वीडियो छॾे थो ऐं कहिड़ा कहिड़ा टैग या कहिड़ियूं हू शॉर्टकट्स या नंबर 2 ते तव्हांजो टाइटल नेम, तव्हांजो डिस्क्रिप्शन, तव्हांजो टैग ऐं तव्हांजो थंबनेल आहे। इहे 4 शयूं तव्हांजूं अगरि सही तरीक़े सां ऐं सही नमूने सां आहिनि त तव्हांजो चैनल ज़रूरु ग्रो थींदो ऐं उहो तव्हांजो चैनल ज़रूरु वायरल थींदो। बाक़ी यूट्यूब में अहिड़ी का बि शॉर्टकट कोन्हे जंहिंसां तव्हां पंहिंजो चैनल जो वॉच टाइम कंप्लीट करे सघो या पंहिंजे चैनल खे मोनेटाइज़ करे सघो या पंहिंजे चैनल जा सब्सक्राइबर कंप्लीट करे सघो। उम्मीद आहे त वीडियो पसंद आई हूंदी। हमेशा खुश रहो, शाद हुजो, आबाद हुजो।